अऊज़ु बिल्लाहि साईं मिनश बियो साईं हिकिड़ो सेकंड साईं शैतानिर ऐं स्लाइड खणी अचां हीअ ही ओके हीअ साईं हा जी साईं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। तमाम मेंबर्स के भलीकार चवंदा अचो त क़ुर सिखूं सिंधी में। अॼु अल्हम्दुलिल्लाह रुकू नंबर 21 सूरह अल निसा जो इंशाल्लाह इख्तिताम कंदासीं हिन जो। ऐं वरी नओं जुज़ शुरू थींदो, जुज़ नंबर 6। जंहिंजो बि को सवाल हुजे तव्हां हाणे क्लास जे दौरान बि सवाल करे सघो था, हुनजो इंशाल्लाह मुख़्तसर जवाब ॾींदासीं, तफ़सीलन जवाब इंशाल्लाह वरी आख़िर में। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ओवर टू यू जज़ाकल्लाह साईं। वॾी महिरबानी जज़ाकल्लाह फ़ी दुनिया वल आख़िरह। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं साईं चयो इंशाल्लाह ताला में 4 टॉपिक आहिनि तमामु अहम, पर 2 जेके आहिनि पहिरियों आहिनि मुनाफ़िक़नि जे बारे में। पोइ इहो ॿुधाईंदो त मके में के मुनाफ़िक़ हूंदा हुया, कोई बि अनम्यूट करे ॿुधाए। जी साईं, बिल्कुलु। मके में ऐं कोई मुनाफ़िक़ त हुया ई खोड़, जिन दिल सां इस्लाम न आंदो, मजबूरन आंदो, पर उहे कवर्ड हुया। पर पोइ बाद में उन्हनि जे लाइ सूरह मुनाफ़िक़ून आई। असल में हक़ीक़त इहा आहे साईं त चई सघिजे थो खणी, पर हक़ीक़त में मुनाफ़िक़ उते ईअं जेको किताबनि में अचे थो पियो त उते मुख़ालिफ़ हुया दीन जा सिधा सवा। ऐं जिन दीन न आंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हमदर्दी रखंदा हुआ, पर दीन जा मुख़ालिफ़ हुया ज़ाहिर ज़हूर। मदीने मुनव्वरा में चाहे त यहूदी हुया, यहूदियुनि खे ख़बर ई त नबी त ईंदो, हुननि सां हुननि जे हिसाब सां त हे त छा थी वियो, नबी त चयो बनी इस्माईल मां, बनी इसराईल मां, यकूब अलैहिस्सलाम जे औलाद मां। ये त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबी त सगोर अलाह जा आहिनि, पर ही त बनी इस्माईल मां त न आहिनि। ऐं उहे ॿियूं बि ॻाल्हियूं कुझु हुयूं। पोइ जेके दीन क़बूल कयो हो छड़ो कुझु फ़ाइदे जे लाइ या पंहिंजो पाण खे मुस्लमान सां शामिल करण, उहे मुनाफ़िक़। हक़ीक़त में जेके मुनाफ़िक़ थिया उहे मदीना मुनव्वरा में हुया। मके मुकरमा में मुनाफ़िक़ एज सची कोन हुयो, उते मुख़ालिफ़ हुया सभई। जिन ईमान आंदो त आंदो, उहे लिकल हुया, पर जेके जिन ईमान न आंदो उहे ज़ाहिर ज़हूर दुश्मन हुया। तॾहिं उनखे चवंदा आहिनि मुशरिक, काफ़िर, मुनाफ़िक़ मदीने मुनव्वरा में थिया। हाणे मुनाफ़िक़ जे लाइ 2 हिते हिकिड़ियूं आयतूं आयूं आहिनि। मुनाफ़िक़ जी निमाज़ सुस्ती ऐं ॾेखाव आया, ऐं मुनाफ़िक़ जो ठिकाणो या मुनाफ़िक़ जो जहन्नम जो दरो। लफ़्ज़ क़ुरान पाक जा आहिनि, उन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। ॿी ॻाल्हि जेका असां कंदासीं, अलाह, इहा अजीब आयत आहे जेका असां इहे सिखंदासीं, तव्हां ॾिसजो। असां खोड़ बहस मुबाहिसा कंदा आहियूं त अॼुकल्ह ख़ासि तौर ते इहो शुरू त अलाह सभिनी सां मोहबत थो करे। अलाह माना अलाह सां मोहबत कयो कि न अलाह खां डिॼारियो था त क़बर में अज़ाब थींदो, जज़ोख में अज़ाब थींदो, सभिनी खे अलाह जहन्नम में विझंदो। हेॾी सारी अर्ब में मख़लूक हाणे इहा सभु जहन्नम में वेंदी। पंहिंजे सम्झ सां जेको जीअं वणे चवे, क़ुर जी आयतुनि खे सम्झिजे। जेको क़ुर जी आयत जो मतिलबु आहे उहो सिखंदासीं, बाक़ी हर कंहिंजी मर्ज़ी आहे। अलाह हीअ जेका आयत आहे इहा अजीब क़िस्म जी आयत आहे। सुभान अलाह। अलाह पाक जो लफ़्ज़ तव्हां ॾिसो त छा कंदो अलाह तव्हांखे अज़ाब करे, सुवाल न आहे। हिनखे मतिलबु ॾिसंदासीं हुनखे, इहो अलाह जी नाशुक्री करणु न खपे। ही रुकू आहे, जीअं साईं चयो त 21 नंबर आहे सूरह निसा जो।
जॾहिं 20 नंबर रुकू हो त लिखियो पियो जुज़ 5 वल मोहसनात। हाणे हिते लिखियो पियो आहे वल मोहसनात ला युहिब्बुल्लाह। लास्ट टाइम असां क्वेश्चन कयोसीं त 21 नंबर जी कहिड़ी ख़ुशूसी ॻाल्हि आहे। आख़िरी स्लाइड में नईम साहब ते खोड़ो भॻो हुयो, छो जो रुकूअ में हेठो ॾिठो त सूरत जेको आहे माना सिपारो नओं पियो शुरू थिए। तॾहिं साईं चयो त माना साईं हीअ आयत रुकू जेको आहे हीअ रुकू ख़ासि आहे। हीअ रुकू 2 सिपारनि में आहे। सूरत साॻी आहे, पर हिन रुकूअ में जेके आयतूं आहिनि उहे कुझु 5 सिपारे में, कुझु 6 सिपारे में। इनशाला हिनखे सिखंदासीं। पहिरीं ॻाल्हि आयत 142 मुनाफ़िकनि बाबति। ॿियो हिन में घणे क़दुरु सां नीरे में रखंदा आहियूं या कुझु, पर हीउ कारो इन करे पुठियां ॾिनो आहे त अलाह पाक जेको मुनाफ़िकनि जो ज़िक्र कयो आहे हुनखे बहितर आहे त कारे रंग में रखी। इहे जस्ट हिकिड़ी ॻाल्हि आहे, को न साइंटिफिक रीज़न आहे न क़ुरानिक रीज़न आहे, कुझु बि न, पंहिंजी स्लाइडनि लाइ छड़ो हीउ सम्झण जे लाइ। हिन सूरत जी 176 आयतूं आहिनि। हिन सूरत कंहिंजूं? सूरह निसा जूं। घणियूं आयतूं आहिनि? 176। उन मां 66 आयतूं मुनाफ़िकनि बाबति आहिनि। कंहिंजूं? सूरह निसा जूं। 66 आयूं 176 मां, माना जेकॾहिं ॾिसजे त 110 बाक़ी आयतूं आहिनि 66 मुनाफ़िकनि जे लाइ। ऐं अॻु में जेको आहे न सूरह अल बक़रा जॾहिं शुरू थींदी उन में बि मुनाफ़िकनि जो ज़िक्र आहे। जीअं ई सूरह अल बक़रा शुरू थिए थी पई, पहिरियों 5 आयतूं मोमिननि जे लाइ, पोइ चयो त इन्हनि खे 6 हीअं थी चए इहे ई फ़ाइदे वारा आहिनि, मुफ़लिहून। पोइ वरी काफ़िरुनि जी ॻाल्हि आई 2 आयतुनि में। उन खां पोइ 13 आयतूं आयूं आहिनि जंहिंमें मुनाफ़िकनि जा 2 क़िस्म आया आहिनि, पर आहिनि कंहिंजे लाइ? बि मुनाफ़िकनि जे लाइ 13 आयतूं पूरियूं सूरह बक़रा में, पर मुनाफ़िक जो लफ़्ज़ न आहे। ऐं सूरह निसा में खुलियो मुनाफ़िकनि जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो। ठीकु, हाणे अचूं था पिया त हीउ जेको मुनाफ़िक लफ़्ज़ आहे 32 भेरा क़ुर पाक में आयो आहे। 25 आयतूं आहिनि, माना 25 आयतूं, पर उनमें 32 दफ़ा आयो आहे। माना हिकु आयत में थी सघे थो 2 खां मथे दफ़ा आयो हुजे। तव्हां ॾिसो त हीउ पहिरीं निसा में आयो आहे 61 नंबर में, असां पढ़ी आया आहियूं मुनाफ़िक़ूं। माना ॿियो नंबर जेको आहे तव्हां ॾिसो त 88 नंबर में, हिन में बि हिकिड़ो दफ़ो आयो आहे। अनिसा जी 138 नंबर आयत में हींअर असां कहिड़ी था पढ़ूं? हींअर असां जेके पढ़ूं था पिया कहिड़ियूं आहिनि? 142। त 138 में माना लास्ट क्लास में असां पढ़ियासीं मुनाफ़िक़ उन में बि आयो हो। ओ हीअ थी अचेव 142, ओ हिन में ई पढ़ंदासीं हिते। न उही 142 हीअ निसा जी 140 में बि आयो आहे। माना सूरह निसा जीअं शुरू थिए थी पई, ॾिसो 61 में आयो, 88 में आयत आयो, 138 नंबर आयत में आयो, वरी 140 में आयो, हाणे 142 में। हिकिड़ो दफ़ो वरी ॿीहर बि हिन सूरत में ईंदो, सूरह निसा में किथे 145 जॾहिं पढ़ण सहंदासीं। इते अची अलाह पाक ॿुधाए थो त हुननि जो ठिकाणो छा आहे? जनम जो तरो आहे। अचो हाणे पहिरियों आयत खे था पढ़ूं इनशा ताला, जितां शुरू कंदासीं 142 नंबर आयत। तिलावत मुबारक थिए त इनशा पोइ। أعوذ بالله من الشيطان الرجيم إن المنافقين يخادعون الله وهو خادعهم وإذا قاموا إلى الصلاة قاموا كسالى يراءون الناس ولا يذكرون الله إلا قليلا صدق الله العظيم। माशाअल्लाह साईं, अल्लाह मुबारक फी। ॾाढो बहितरीनु तिलावत ॿुधंदो मज़ो अची वेंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साईं साईं अल्लाह कलीला साईं हिते रोकियो आहे। हक़ीक़त में ही माना जे लिहाज़ खां हीअ आयत 143 सां गॾियल आहे, पर उहो जॾहिं पढ़िबो त हिनखे ला मिलाए पढ़िबो त हिन ला जी जेका हिकिड़ी फतह उहा पढ़बी, लम कलीलम। ठीकु आहे न? मुज़ब्ज़बीन। हिन में ही लफ़्ज़ तव्हां ॾिसो था, युखादिउन अल्लाह वल्लज़ीना आमनू वमा यख़दून इल्ला अनफुसहुम। सूरह अल बक़रा शुरू थिए थी पई त मुनाफ़िकनि जी ॻाल्हि ईअं कई थी वञे। मुनाफ़िक लफ़्ज़ न विनो में,
पर चए छा थो युखादिउन अल्लाह वल्लज़ीन आमनू, धोखो ॾियनि था। इन लज़ीन उहे जेके धोखो, माना अल्लाह पाक ईअं हुनखे कैटेगराइज़ कयो आहे। हिते लफ़्ज़ अची वियो मुनाफ़िकीन। हा, सूरह बलकर तमामु सवली आहे, तव्हां ॾिसंदो आहे तूं 3-4 खोलींदो अॻियां 5 त तव्हांखे त नज़र अची वेंदो। असल में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसो हिते, हीउ लफ़्ज़ आयो आहे निफ़ाक़ मां। निफ़ाक़ हक़ीक़त में हिन जो जेकॾहिं तर्जुमो कजे हुनखे सम्झणु जेको हुजे न, त हुनजी हिकिड़ी थोरी वधीक डेफिनेशन हाणे में कोन था वञूं, पर निफ़ाक़ आम तौरु इहा ॻाल्हि आहे त अंदर में हिकिड़ी ॻाल्हि ॿाहिरि ॿी ॻाल्हि, इहा आहे मुनाफ़िकी। चइबो आहे न की मुनाफ़िकी असां चवंदा आहियूं, त जेको इहो मुनाफ़िकी करे उहो थींदो मुनाफ़िक़। हाणे हीउ मुनाफ़िक़ त थियो हिकिड़ो, ऐं हीउ छा आहे, बेशक मुनाफ़िक़ त कोन्हे लिखियलु, त मुनाफ़िक़ीन लिखियलु आहे, इहो जमव आहे। मुनाफ़िक़नि जो जमव मुनाफ़िकीन। जमव 2 क़िस्म जा थींदा आहिनि, जमव सालिम ऐं जमव तक़सीर। माना हिकिड़ो फुल जमव, ॿियो ब्रोकिन जमव। ठीकु आहे, ब्रोकिन प्लूरल। मुनाफ़िक़ून बि अची सघे पियो हिते, जीअं मुस्लिमून थींदो आहे, मुस्लिमीन बि अची सघे थो। इहो अॻिते स्लाइड सम्झंदासीं, पर हिन जो हिकिड़ो सबबु आहे त हिते कून आयो आहे, कीन आयो आहे, छो जो इन आयो आहे। असां चवंदा आहियूं न इन खां पोइ जेको लफ़्ज़ ईंदो जमव जो, उहो मनसूब हूंदो, मरफ़ू न हूंदो। इन खे हिते पोइ सम्झंदासीं, बहरहाल अॻिते हलूं था पिया आयत ते। ठीकु आहे। अच्छा, निफ़ाक़ जी त हिते जीअं हिकिड़ो असां चवंदा आहियूं न धोखो ॾियणु, जेको असां चवंदा आहियूं दजाल ईंदो, दजाल ईंदो, दजाल। हाणे जेको निफ़ाक़ कंदो आहे उहो मुनाफ़िक़ थियो। हिकिड़ो ईंदो दजल कंदो, दजल माना धोखो ॾींदो। ॻाल्हि जेका चवंदो आहे हूंदी कोन, धोखो ॾींदो, धोखे थो वञे न, उहो आहे दजल। उन मां जेको इहो धोखो ॾियण वारो हूंदो उहो थींदो दजाल। फाइल जेको थींदो आहे दजाल, तॾहिं उहो ईअं निकितल आहे दजल मां। दजल माना डिसीव करणु कंहिंखे। मुनाफ़िक़ प्रीटेंड करणु समथिंग, इन एक्चुअलिटी इट्स नॉट द सेम थिंग। पर दजल धोखो आहे सिधो सऊं। हीअ जेका आयत पढ़ीसीं उन में तव्हां ॾिसो, हिन खे रंग नीरो छो ॾिनो अथऊं? मजरूर नाहे ही जेको नीरो मजरूर ॾींदा आहियूं, ॻाढ़े में असां चवंदा आहियूं मनसूब आहे, साए में चवंदा आहियूं मरफ़ू आहे। असां अल जे करे ॾिनो आहे। ही अल, अल माना जेको बि अल माना ईंदो उहो इस्म हूंदो, फ़िअल हूंदो या हर्फ़ हूंदो। अल सां जेकॾहिं को लफ़्ज़ अचे त उहो इस्म हूंदो, यकीनन इस्म हूंदो। ऐं इस्म जूं घणियूं हालतूं हूंदियूं आहिनि, मरफू, मजरूर ऐं मनसूब। मनसूब, 3 हालतूं। त हाणे ही इस्म या मरफ़ू हूंदो, या मनसूब हूंदो, या मजरूर हूंदो। हिनखे पोइ था ॾिसूं, अॻिते था हलूं अल सां अल्लाह, हिनखे बि असां रंग ॻाढ़ो ॾिनो आहे, पर इहो मनसूब आहे या मजरूर आहे, या थी सघे थो पियो। उन खां पोइ असलात, ही छा आहे, अल अची वई हिन में, इहो बि इस्म आहे। नीरे में सभु इस्म आहिनि। हाणे कलीलन जेको आख़िर में आयो आहे, ही कलीलन, इहो असां आख़िर में सभु ॾिसंदो असां आयतुनि में, ही मरफ़ू आहे, मनसूब आहे या मजरूर आहे। पहिरीं ॻाल्हि त इहो इस्म आहे या न आहे, कलीलन या कलीला, इहो इस्म आहे या फ़िअल आहे या हर्फ़ आहे? इस्म आहे। इस्म आहे। ऐं असां कीअं सुञातोसीं? इन ते बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, आओ तनवीन आहे। लफ़्ज़ जे आख़िर में तनवीन इस्म, लफ़्ज़ जे शुरू में अल माना इस्म। ॿई क्लियर कट आइडेंटिटीज़ आहिनि। ऐं इस्म मरफ़ू हूंदो, मनसूब हूंदो या मजरूर हूंदो। माना मरफ़ू, मनसूब, मजरूर। आम हालत में मरफ़ू हूंदो, पर उन सां उनजे अॻियां को अहिड़ो अखर अचे थो पियो, उनखे धिके छॾींदो आहे। पोइ धिके या हीअं करे छॾींदो अथसि शिकिल, या हीअं करे छॾींदो अथसि, उहो ईंदो सिधो आहे। ठीकु आहे। त हाणे छा थियो, हिन में इन आयो, हिनखे धिके करे हीअं करे छॾियईं, मनसूब। ऐं कलीला, इन में जेको आहे इहो मनसूब आहे, हिन कंहिं सबब जे करे आहे, बहरहाल इहो मनसूब। हाणे हिन में अचूं था, माना था पढ़ूं। ॾिसो, हीअ आहे मुनाफ़िक़, छो जो मुनाफ़िकीन आहे न, माना इहो जमव आहे। मुनाफ़िक़ न को हुजे या त हिकु, का माना मुनाफ़िक़। इन माना बेशक, सभिनी खे ख़बर आहे असांखे आहे। बेशक मुनाफ़िक़
धोखो था ॾियनि अलाह खे, इनल मुनाफ़िकीन युखादिऊन अलाह। हाणे ॾिसो माना खे सम्झिजो थोरो। बेशक मुनाफ़िक धोखो था ॾियनि अलाह खे, माना अलाह खे को धोखो ॾेई सघनि था? पर हिते आयत त लिखी पई आहे, इनल मुनाफ़िकीन युखादिऊन अलाह वहुव खादिउहुम, ऐं हू हक़ीक़त में खादिउ धोखो ॾिए थो उन्हनि खे। माना जॾहिं सम्झणी पवंदी, थोरो नोट कजो प्लीज़, हेसि ताईं इहा ॻाल्हि पूरी थी। बेशक मुनाफ़िक धोखो ॾियनि था अलाह खे, ऐं अलाह हिन में खादी ओ होम, हिन में अलाह न थींदो, हक़ीक़त करे अलाह, ऐं हिन में थोरो अलाह, हिन में लफ़्ज़ कोन्हे को, इन करे हिन खे ब्रेकेट में अचणु खपे। मां इन करे थो कयां त इहो ग़लती न थी वञे, इहो तमामु ज़रूरी आहे, इनखे इते ई ठहणु खपे। हीअ ऐं हक़ीक़त करे पोइ हिनजी माना सम्झबी अलाह, ठीकु आहे, हीअं थींदो। इहो छो जो इन माना में ईअं न थी वञे, ठीकु थियो। हिनखे छॾो, सॉरी, इहो सिंधी वारो कॾहिं कॾहिं थोरो ईअं थींदो आहे हिन में, ठीकु थियो। हाणे इन में जेके ब्रेकेट में न, उनखे जॾहिं मिलाए पढ़ंदासीं पोइ असांखे माना सम्झ में ईंदी। ऐं हिन में हिकिड़ो एहतियात करिणो आहे, भले तव्हां तर्जुमा कंहिं ॿिए हंधि बि ॾिसो त हे ॾिसो, चए थो त बेशक मुनाफ़िक पंहिंजे पर में धोखो था ॾियनि अलाह खे, पंहिंजे पर में। हालांकि पोइ अलाह खे को धोखो ॾेई सघंदो? सवाल ई नथो पैदा थिए। ऐं अलाह छा थो चए, वह ऐं हू, माना ऐं हू या उहो। हाणे हिन जो तर्जुमो थींदो धोखो ॾिए थो उन्हनि खे, पर अलाह जी ज़ात करीम अस्तग़फुरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व तुब इलैह, अलाह कंहिंखे धोखो न ॾींदी, छो जो धोखो ॾियणु ख़राबु आहे न। त हिन जो तर्जुमो छा थींदो, ऐं हू खेनि रखे थो पंहिंजे धोखे में, माना अलाह उन्हनि खे छूट ॾिनी न, चवनि ॾेई छॾी ॼण हिकिड़ी ढर ॾेई छॾी, ढर, त हू सम्झनि था असां अलाह खे धोखो था ॾियूं, पर अलाह चए थो भले तव्हां ईअं सम्झंदा वरितो, बसि एतिरो इहो किसो। हाणे अॻिते ॻाल्हि थी हले, व इज़ा, इज़ा माना जॾहिं, जॾहिं जी ॻाल्हि कहिड़ी थींदी आहे, माना मुस्तक़बिल लाइ, प्रेज़ेंट लाइ चई सघिजे थी, पर कीअं मां यादि कीअं कंदो आहियां, इज़ा वक़अतिल वाक़िअ, जॾहिं क़यामत थींदी। हाणे इज़ा आयो आहे न हुते, मां उतां यादि कंदो आहियां, इज़ा माना थींदी। हाणे व इज़ा क़ामू, ऐं जॾहिं उहे बीहनि था, इल सलात, इला माना ॾांहुं, सलात माना निमाज़, निमाज़ ॾांहुं न, सिंधी में थींदो हिनखे चइबो निमाज़ लाइ। हालांकि हिते ल सलात कोन्हे, ल माना लाइ, पर हिते ल कोन्हे, इला आहे, छो जो अरबी में ईअं ई चइबो। सिंधी में तर्जुमो थींदो जॾहिं उहे बीहनि था निमाज़ लाइ, पोइ छा था कनि, कामू, उहे बीहनि था कुसाला, सुस्त थी। हक़ीक़त में सुस्त खां बहितर लफ़्ज़ आहे बेदिलिया थी। सुस्ती ईमान वारो बि कंदो आहे, खोड़ कंदा आहियूं असां, सभु कंदा आहियूं, सुस्ती थी वेंदी आहे, निंड अची वेंदी, कॾहिं वेही ॻाल्हि विसरी वेंदी, कॾहिं दिलि न चवंदी नमाज़ पढ़ण लाइ, सुस्ती थी वेंदी आहे। भले ख़बर आहे त फर्ज़ु आहे, भार हूंदो आहे मथे ते, सुस्ती थी वेंदी आहे। पर हू जेका कनि था पिया उहा बेदिली आहे, दिली नथी चए नमाज़ पढ़ण ते, पर छो था बीहनि, युराऊन नास, जॾहिं छा, ॾेखारण लाइ माण्हुनि खे, माण्हू नास माना माण्हू, सिर्फ़ु ब्रेकेट पे लिखियल आहे, हिते फ़क़ति लिखियल कोन्हे, पर मक़सदु इहो आहे, सिर्फ़ु ॾेखारण लाइ माण्हुनि खे। वला यज़कुरून अल्लाह इल्ला क़लीला, ऐं नथा यादि कनि अलाह खे मगर थोरो। कलील सभिनी खे ख़बर आहे, कलील माना थोरो, कसीर माना घणो, ठीकु आहे न साईं, अलाह से कसीर रिज़्क़ ॾियर कंहिंखे, आमीन इंशाअल्लाह ताला। हाणे तव्हां थोरो अंदाज़ो लॻायो, मुनाफ़िकनि ईमान क़बूलियो आहे, यहूदियुनि मां के बि, फॉर एग्ज़ाम्पल कंहिं सबब जे करे असां पढ़ी आयासीं। हाणे निमाज़ जो टाइम थिए थो, मस्जिद नबी में वेठा हूंदा, निमाज़ जो टाइम थिए थो पियो, त तव्हां छा था सम्झो, जॾहिं मोमिन अज़ान आई निमाज़ लाइ बीहंदा,
उर्दू करे जीअं बि, हुननि त इस्लाम क़बूलियो ई कंहिं सबबनि जे करे हुयो, दिलि न कोन्हे पई थिए। वरी मथां निमाज़, वेहण कचहरे में ॻाल्हाइण में त ठीकु आहे, मां तव्हां सां गॾु असां हा जंग हीअं बि ॻाल्हायूं, सभु थियनि थी पियूं। निमाज़ जो मौक़ो आयो, निमाज़ लाइ जॾहिं बीहंदा दिलि न नीचे कोन्हे थी। पर हाणे छा कनि, तव्हां तसवर कयो, मस्जिद में 20 माण्हू वेठा आहिनि, निमाज़ पढ़णु शुरू थी विया, 2 माण्हुनि खे जेका दिलि नथी चए उहे वेठा हूंदा हुते, त मां निमाज़ नथा पढ़ूं, असां तव्हां पढ़ो भले, अञा मुंहिंजो ईमान पको न आहे, तव्हां भले निमाज़ पढ़ो, ईअं थी सघे थो? न। पोइ उथी हुननि सां गॾु निमाज़ पढ़ंदा त माण्हू छा चवंदा त कहिड़ो तव्हां ईमान आंदो आहे? क़ुर पाक सिधा लफ़्ज़ था चओ, अलाह अकबर। बेशक मुनाफ़िक पंहिंजे पर में धोखो ॾियनि था अलाह खे, ऐं दर हक़ीक़त उहो यानी अलाह खे रखे थो पंहिंजे धोखे में। ऐं जॾहिं उहे बीहनि था निमाज़ लाइ, तॾहिं बीहनि था बेदिलिया थी, छड़ो ॾेखारण लाइ माण्हुनि खे, ऐं नथा यादि कनि, यादि कनि था या कंदा आहिनि अलाह खे, मगर थोरो ई, अलाह खे कोन यादि कंदा आहिनि। उहो पंहिंजे पर में किथे निमाज़ पढ़ी पोइ वञनि त वञी अलाह जी तस्बीह पढ़नि, ज़िक्र कनि, को तहजुद पढ़नि, का ॿी ॻाल्हि पढ़नि, माण्हुनि खे ॾेखारणु निमाज़। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां थोरो नोट कजो, क़ुर पाक में जेकॾहिं कंहिं वटि आहे को ॾिसी सघे हींअर बि, त तव्हां ही आयत नंबर कढो 142, उन में ॾिसो त सलाह हीअं लिखियो पियो आहे या सलाह हीअं लिखियो पियो आहे। हाणे हिन ऐं सलाह, हिन सलाह में को फ़र्क़ु सम्झी सघे थो? छा आहे हे फ़र्क़ु, छो आहे हीअं? किथे हीअं लिखियलु हूंदो आहे, किथे हीअं लिखियलु हूंदो आहे। हीउ सिधो सां लिखियो आहे इला सलाह ते, ऐं हिते लिखियलु आहे इला सलाह, वाव खे वाव लिखियलु आहे मथां नंढड़ो अथसि, हिनखे चइबो आहे अलिफ खंजरी आहे, अरबी वारा चवंदा आहिनि ते। हिन में ॾिसो था फ़र्क़ु आहे त सही, पर माना में फ़र्क़ु न आहे, पढ़ाई में बि फ़र्क़ु न आहे। हीअ असलात, हीअ बि असला। असला जी माना छा आहे? निमाज़ आहे, निमाज़ूं। हुन ॿियनि लिखियल आहे सलवात। ओ ही आहे साॻी सही, ही हा असलवात जेको हूंदो न साईं, वाव हा, खां अॻियां जेको जेको लफ़्ज़ ईंदो। वाह खे तव्हां चओ था न, जेको खंजरी आहे, हा त हाणे जेको तव्हां जेको प्रिंट ॾेखारियो था उन में ईअं कोन्हे। हा, असल में छा आहे त ही साईं सिंगुलर आहे, ही सिंगल आहे। असला ठीकु। माना निमाज़। हिनखे तव्हां जेकॾहिं प्लूरल में खणी वेंदव, जमो थींदो त थींदो असलवात, वाव खे अलफ़ अची वेंदो, ठीकु आहे, वाव खां मथे अलफ़ हेॾो ईंदो, राइट हैंड लेफ्ट हैंड साइड ते हिते सलावात। हाणे असल में मां चाहियो पिया तव्हांखे थोरी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी ॾेखारिया इहा, त ही इंडो पाक मुसफ़ आहे, ही आहे मदीना मुसफ़। इम्पॉर्टेंट पॉइंट आहे तमामु सम्झण जे लाइ। असां अरबी त कोन पढ़ंदा आहियूं न, मदीना मुसफ़, पर असांजा वॾा टीचर जेको साईं इक़बाल साहिब खे ख़बर आहे त साहिबनि खे त, ऐं डॉक्टर निसार साहिब जी क्लास आहे उते, त असांजो डॉक्टर शकील साहिबु उहो चवंदा त महिरबानी करे जेको तव्हां क़ुर सिखो था पिया, हिननि खे सिखो, मदीना मुसफ़ खे। हिन में हिननि आसानी कई आहे कुझु, पर उन सां उन में थोरियूं हिकिड़ियूं अजीब क़िस्म जूं चेंजिस अची थियूं वञनि। त तव्हां ॾिसंदो मदीना मुसफ़ खणी त हीअं लिखियलु हूंदी असला। ही मदीना मुसफ़ा 142 नंबर आयत सूरह निसा जी न, तव्हां थोरो मां तव्हांखे इते ई ॾेखारियां त ही ॾिसो मदीना नंबर। हाणे हुनखे टाइम लॻी वेंदो मुंहिंजे ख़्याल में, तव्हां पाण पोइ क़ुर ॾिसजो, इनशा ताला तव्हांखे सम्झ में अची वेंदी ॻाल्हि त इहो कीअं फ़र्क़ु आहे। मां तव्हांखे हिते थोरो हीअं थो ॾेखारियां, ॾिसो हिते ही 142 आयत पई से न, 143 आयत था अचूं। 143 आयत चवे थी पई, पहिरीं हुनखे ॾिसूं था पिया त हे कलीलन थियो न, कलीलन सां गॾु हे मिली वेंदो माना में। ही चवे थो त मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिक ला इलाहा हाउलाए व ला इलाहा हाउलाए, ही 2 दफ़ा हाउलाए हाउलाए लिखियलु आहे। तज़ब्ज़ुब जी हालत में आहिनि इहे मुनाफ़िक। छा आहिनि? तज़ब्ज़ुब। उन जे कहिड़ी जे हालत जे? ईमान ऐं कुफर जे विच में, न हेॾां जा आहिनि न होॾां जा आहिनि। ऐं वमई युद्लिल्लाहु, ऐं जंहिंखे भुलाए अलाह, फलन तजिद लहू सबीला, त हरगिज़ न तूं ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहंदे उन्हनि लाइ का वाट। हाणे हक़ीक़त में ही मन जेको आहे न, इन जी 2 माना थी सघनि थी पयूं।
हिकिड़े जे लाइ बि या घणनि लाइ बि, यानी ऐं जंहिंखे बुलाए अलाह त हरगिज़ न तूं लहंदे उन लाइ का वाट, ऐं जिन खे फॉर एग्ज़ाम्पल जवाब चइजे त जिन खे या जंहिं बि जवाब में ईंदो आहे त तूं न लहंदे उन्हनि लाइ का वाट, यानी उन्हनि बि चई सघिजे थो पियो। तव्हां ॾिसो त हीउ जेको हाउला लिखियो पियो आहे न, हिन में ॾिसो हीअं लिखियो पियो आहे, पोइ हीअं आहे न हा की मतिलबु अलिफ़ आहे, त असां हा करे था पढ़ूं। ऐं जेकर तव्हां मदीना मुसफ़ में वेंदव उते हिन हा जे मथां अलिफ़ खंजर या न आहे, हिन हा खां पोइ आहे। ऐं कानून इहो आहे अरबी जे ग्रामर जो त जंहिं अखर ते नंढो अलिफ़ खंजर या ईंदो उनखे पढ़णो न आहे। पर असां वारनि पंहिंजो कानून ठाहे छॾियो आहे, इंडो पाक वारनि अलिफ़ खंजर या जे मथां आणे छॾियो, असां पोइ बि हा पढ़ूं था पिया, की असां पढ़ायो ई वियो आहे। ईअं तव्हां लफ़्ज़ ॾिसिजो अर रहमान, अर रहमान तव्हां जेकॾहिं मदीना मुसफ़ कंहिं वटि हुजे त पोइ अर रहमान ॾिसे मदीना मुसफ़ में, अर रहमान ॾिसे इंडो पाक वारे में। कीअं हूंदो उहो हीअं हूंदो। ॾिसो इंडो पाक मुसफ़ में तव्हांखे लिखियलु हूंदो अर रहमान, माना असां हेसी ताईं सम्झंदासीं त मीम ते मथां अलिफ़ आहे त हिनखे मान करे पढ़िबो, असां पढ़ंदो अर रहमान। मदीना मुसफ़ थो चए न, हीउ मीम जे मथां अलिफ़ न आहे, मीम खे अॻियां अलिफ़ आहे, त इन करे तव्हां मीम खे डिघो करे पढ़ो मान। पर अहिड़े नमूने सां हीउ सल साल ऐं फ़ाकिहतुन, तव्हां ॾिसंदो इहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिंमें तव्हां उनखे कंपेयर करे सघो था पिया। उन खां पोइ ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे सलसालिन जेको आहे न, हीअ असां पढ़ंदा आहियूं, इहो इंडो पाक में कीअं लिखियलु हूंदो, सल स्वा जे मथां अलिफ़ खंजरी आहे, हीअं लिखिजे त खणी ठीकु आहे। पर जेकॾहिं हीअं लिखंदा मिलियल स्वा, ही लाम हिन सां गॾियल न आहे, पर लाम जेकॾहिं गॾियल आहे हिन सां त थींदो सल सालिन, स्वा खे मथां अलिफ़ अची वियो न। ही जॾहिं त मदीना मुसफ़ चवंदो त न न न न न न स्वा जे मथां खंजरी आई न ईंदी, इहो मथां ईंदी त माना हिनखे पढ़णो ई न आहे, इन करे इन खां अॻियां अचणु खपे पढ़ण लाइ सल सालिन। इहो जेकॾहिं हींअर तव्हांखे पूरो सम्झ में न अचे न त प्लीज़ डोंट माइंड, पर ही इम्पॉर्टेंट इंफॉर्मेशन आहे, तव्हांखे ख़बर ॼाण ज़रूरी आहे। इहा फ़ाकिहतुन असां चयोसीं न त हिन में फ़ा जे मथां हिननि अलिफ़ ॾिनो आहे, हिते त फ़ा ठीकु आहे, पर हीअं हूंदो त तव्हां छा पढ़ंदासीं फ़ा, पर हे चवनि था त फ़ा जी साईं तो पंहिंजे हिन ते टच कंदी न, टच कंदी साईं कमाण खे म्यूट कजो। त फ़ाकिहतुन हिते फ़ा खां पोइ ॾिसो त अलिफ़ खंजरी आहे न, त हीअ फ़ा खे असां वधाए फ़ा पढ़ंदासीं, हीअं बि ठीकु आहे, पर ही फ़ा पढ़णु ग़लति आहे, पर इंडो पाक में हले थो पियो। इन जो वॾो नुक़सानु किथे थो थिए, तव्हां ॾिसिजो हिते असां चवंदा आहियूं फिल हयाति दुनिया, वाव काॾे वियो, वाव छो था पढ़ूं, हाणे इंडो पाक में लिखियलु आहे हीअं, असां छा पढ़ंदा आहियूं हिनखे, हिनखे को पढ़ंदो, हे छा लिखियलु आहे साईं, असां हयात दुनिया, बिल्कुलु वाव न पढ़ियो, छो जो असांखे ख़बर आहे त हीउ जेको वाव न पढ़णो आहे, हिन अलिफ़ हिन या खे वधाईंदो, य खे या कंदो, फिल हयाति दुनिया, असां इहो लफ़्ज़ ख़बर आहे। जॾहिं त मदीना मुसफ़ वारनि कयो छा आहे त हिननि वाव लिखणो आहे, लिखणो छो जो इहो हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला जो न मुसफ़ उस्मानी चइबो आहे, इन में इहो लिखियलु आहे, हिनखे चेंज नथा करे सघिजे, पर हिनखे पढ़ंदड़ फिल ह या ति दुनिया, हिननि जे वाव जे मथां लिखियो आहे न, ही एक्चुअली हिन खां अॻियां आहे, पर ही वाव पढ़णो न आहे, फिर हयाति फिल हयाति। हिते अची मसइलो थी थो वञे, हिननि छा लिखियो आहे ओ, ऐं वाव ते हिन का निशानी न ॾिनी आहे, हाणे इन में असां अंदाज़ो लॻाईंदा त ऊ लाइक, हालांकि इहो ऊ लाइक न आहे, असां हिनखे पढ़ंदा ऊ लाइक, नॉर्मल ईअं ई पढ़ंदा आहियूं न वाव खे ऊ, पर हिननि छा कयो आहे त वाव जे मथां सुकून ॾेई छॾियो आहे, गोल ईंदो आहे न, या कॾहिं कॾहिं हिन मथां हीरो अलिफ़ खंजरिया बि ईंदो आहे, इन में ख़बर इन अलिफ़ खंजरिया न ईंदो, छो जो पोइ वरी हिनखे वधाइणो पवंदो अलिफ़ खे, हिनखे गोल ईंदो आहे, हीउ हिन जो मतिलबु इहा त हीउ साकिन आहे, हिनखे पढ़णो न आहे, इन करे पढ़िबो छा ओ ला एक, तमामु अहम ॻाल्हि अथव।
ऐं क़ुर पाक में तव्हां उलाइक असां पढ़ंदा आहियूं, सदाईं पढ़ियो आहे 50 सालनि ताईं, उलाइक अला हुदम में रबिहिम उलाइक हुमुल मुफ़्लिहून। असां कॾहिं ईअं न चयो आहे उलाइक अला हुदम में रबिहिम व उलाइक हुमुल मुफ़्लिहून। असां वाव गॾाए वेंदा आहियूं, वाव न गॾाइणु खपे। ऐं तव्हां जेको साईं इरफा साहिब ॻाल्हि कई तमामु बहितरीनु, साईं तव्हां चयो न त वाव खां पोइ ही अलिफ आहे हिते, ॾिसो था ही, ईअं न साईं, तव्हां हिन जी जी ॻाल्हि था कयो न साईं। जी जी हाणे तव्हां ॾिसंदव त ही मदीना मुसफ़ा, हिन में छा लिखियलु आहे, अस्सलवाते वस्सलातिल वुस्ता। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही लाम खां पोइ खंजर आहे त वस्सलातिल वुस्ता, ऐं वाव खां पोइ ही पूरो अलिफ आहे अस्सलवात। ऐं जॾहिं इंडो पाक में छा आहे, उन्हनि छा कयो आहे त वाव जे मथां ही ॾिनो अथऊं अलिफ खंजरी आहे, हालांकि ईअं थियणु न खपे। पोइ असल माना ही जेको आहे न इन में ॾाढो माना इहो पढ़णो थो पए पोइ हिन में, हालांकि इहो न, पर हिते पढ़णो आहे सारी। हा, वाव जे मथां न ॾियणु खपे, इहो वालिफ खां थोरो अॻु में अचणु खपे, असल वात हुजणु खपे ही। ऐं ही वसला वाव ते ॾिसो काई हरकत कान्हे, इन करे इनखे न पढ़िबो वसला तिल वुस्ता। हालांकि वाव ते हिनखे का निशानी कोन्हे न, असां पढ़ंदा आहियूं वसला तिल वुस्ता, पर रीज़न इहो आहे त वाव ते पढ़णो न आहे, इहो असांखे वाव पढ़णो ई न आहे। वसला तिल वुस्ता, असलवा ते जमा वा निमाज़ूं, वसला तिल वुस्ता ऐं विची निमाज़। छो इहो तव्हांखे फ़र्क़ु ॿुधायां, पर इनशा हिन में वरी वधीक कोन था वञूं। हाणे अॻिते हलूं था पिया पंहिंजी आयतुनि ते। 144 नंबर, या इहो लज़ीन आमनू, उहे माण्हू ऐं उहे जिन ईमान आंदो, ऐं उहे जिन आंदो ईमान, हिते ईमान हुजणु खपे। ला तत्तखिज़ू, ला माना न, तत्तखिज़ू माना तव्हां वठो, अल काफ़िरीन काफ़िरनि खे औलिया दोस्त करे। हाणे हीअ ला कहिड़ी थींदी, ला नाफ़िया थींदी या ला नाहिया थींदी? कोई नाहिया हिते थी। नाहिया, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। छो जो हीअ न कर जो छा थी करे, हुकुम, न तव्हां वठो, इन करे इहा ला नाहिया थी। जे नाहिया माना हा हुन में आहे न कर जो हुकुम करे, उहा नाहिया। मिन दूनिल मोमिनीन, सवाइ मोमिननि जे, माना मोमिननि खां सवाइ, मिन दून इलाही ईंदो आहे न, ला ताबुदुन मिन दूनिल्लाह, ला ताबुदुन माना अलाह खे इबादत कयो, माना ॿिए कंहिंखे इबादत न कयो, मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न कयो, या मिन दूनिल्लाह खां सवाइ। माना काफ़िरनि खे दोस्त न वठो मोमिननि खां सवाइ। अतुरीदून, छा तव्हां चाहियो था, माना इहो सुवाल ई आहे, माना छा। ठीकु, जो जॾहिं ईंदी आहे इन में इहो सुवाल ईअं हूंदो आहे जंहिंमें जवाबु न खपे। माना ईअं चइजे, छा तोखे क्लास में न आहे अचिणो, माना इहो कंफर्म आहे त अचिणो आहे। अहिड़े नमूने सां अतुरीदून क्वेश्चन हूंदा, ईंदे या न ईंदे क्लास में, उहो सुवाल आहे, उहो कंहिंखो पुछिबो, उहो थींदो हल, हल सां उहो सुवाल पुछिबो आहे। सां जेको सुवाल पुछिबो आहे हुन में जवाबु न खपे, उहा ॻाल्हि ॿुधाइबी आहे, ॼण पक कबी आहे। अतुरीदून, छा तव्हां चाहियो था, तव्हां किथां आहियो, तव्हां तो मां, छो जो वाव आहे न, ता जॾहिं बि ईंदी आहे हुन में तूं हूंदो आहे, पर वाव अची वेंदो आहे त तव्हां थी वेंदो। अतुरीदून, हा, अतुरीदून, छा तव्हां चाहियो था, अन माना त, तज अलू, ठाहियो तव्हां, लिल्लाह अलाह लाइ, अलैकुम पाण मथां, सुल्ताननि मुबीना, सुल्तान माना अथॉरिटी, मुबीन माना पधरी, माना तव्हां जेकॾहिं काफ़िरनि खे मोमिन काफ़िरनि खे दोस्त करे वठंदो सवाइ मोमिननि जे, ॼण तव्हां पाण ते हुजत ठाहे छॾी अलाह जी, त पोइ माना तव्हां
अलाह जे हुकुम जे इन राफ़ी कई। पोइ माना तव्हां हुजो त ठाहियो त तव्हां उन्हनि सां गॾु ई आहियो। अॻे मुनाफ़िक ईअं कंदा, हे मुनाफ़िकनि जी ॻाल्हि आहे। उहे दोस्त वठंदा वरी काफ़रनि खे, बाबा त ईमान आंदो आहे त ईमान मोमिननि सां ॻाल्हायो कयो न, मोमिननि जूं ॻाल्हियूं हिननि खे ॿुधाईंदा वञी। पोइ जॾहिं फतह थींदी उन्हनि खे त पोइ चवंदा असांखे हिसो ॾियो, मुस्लमान खे फतह थींदी त चवंदा असां तव्हां सां असांखे हिसो ॾियो। दोस्त कंहिंखे ठाहींदा आहिनि जेके मुनाफ़िक, काफ़िरनि खे। पर अलाह कंहिंखे थो चए इहो मोमिननि खे, मुनाफ़िकिन खे कोन थो चए। केॾी वॾी हिकमत आहे, छो जो ईमान त हुननि आंदो हो न, काफ़िर त न हुया। इन करे इहो सम्झणु खपे, ईमान वारा जंहिंजे दिलि में खोट आहे उहे काफ़िरनि खे दोस्त करे वठंदा। आयत 145, दोज़ख जे सभ खां हेठि तरे में वेंदा। दोज़ख जा बि दर्जा आहिनि, तीअं जन्नत जा बि दर्जा आहिनि। अलाह साईं अलाह में जअलना, जेके जन्नत जा दर्जा आहिनि मथे दर्जे में, अलाह में जअलना मिनहुम आमीन। इंशाअल्लाह ताला अलाह साईं असांखे उन्हनि मां कजाए जिन सां तूं राज़ी हुजे। इनल मुनाफ़िकीन, बेशक मुनाफ़िक, फि दर्क हूंदा किथे, हिन में हिकिड़ी ओही ॾिसो, फि दर्क, हिन जो मतिलबु, हिन जो किथे अदर्क लिखियो आहे, माना अदर्क ही छा आहे? अलदर्क, अदर्क इहो इस्म आहे, फ़िअल आहे या हर्फ़ आहे? इस्म थींदो। अल मुनाफ़िकीन इस्म आहे या हर्फ़ आहे या फ़िअल आहे? इहो इस्म थींदो। इहो इस्म थींदो। अल असफल इस्म, अनार इस्म, बिल्कुलु सही। नसीरन इस्म, माशाअल्लाह, बहितरीन। अल्लाह पाक फरमाए थो बेशक मुनाफ़िक, को न क छो जी जमा आहे, हूंदा सभिनी खां हेठि तबिके में, फि दर्क, दर्क थींदो आहे स्टेप्स, दर्जा। ऐं जॾहिं दर्क ही जेको इस्म आहे, इन जे हेठो अॻियो ही छा आहे? फी, इहो हर्फ़ आहे, इस्म आहे या फ़िअल आहे? हर्फ़ जर। हर्फ़ जर आहे। हर्फ़ त आहे पर हर्फ़ जो बि क़िस्म आहे, हर्फ़ जर आहे। इहो हर्फ़ जर कंदो छा आहे? मजरूर कंदो। इस्म खे मजरूर कंदो आहे। अदर्क इस्म आहे न, उनखे मजरूर करे छॾे। मजरूर करण जो मक़सदु कीअं तव्हांखे ख़बर पवंदी त मजरूर आहे? उनजे आख़िरी अखर ते छा हूंदी? कसरा। कसरा हूंदी, त इहो मजरूर आहे। के मजरूर अहिड़ा हूंदा आहिनि जिते कसरा न हूंदी आहे। उहे के इस्म सालिम। इस्म मुज़कर सालिम, माशाअल्लाह, ज़बरदस्त, जमा मुज़कर सालिम, यस। जी जी। हा, हाणे के वरी मजरूर अहिड़ा हूंदा आहिनि जंहिं ते कसरा न हूंदी आहे। इहो नोट कजो ॻाल्हि, ठीकु। थोरो जीअं अॻिते हलंदासीं नयूं नयूं ॻाल्हियूं सम्झ में इंशाअल्लाह ईंदियूं। फिल दर्क, हाणे ही गॾिजी छा थींदो? छो जो हीअ हर्फ़ जर अची वियो ऐं हीअ इस्म मजरूर आहे, हिननि ॿिन्ही खे जार गॾे छा मजरूर। चवंदासीं? जारुन व मजरूर। ही जारुन व मजरूर आहे। ठीकु। हाणे अलाह पाक फरमाए थो बेशक मुनाफ़िक हूंदा सभिनी खां हेठि तबिके में। ही तबिके में असफल जेको मतिलबु आहे सभिनी खां हेठि, ऐं जेको हेठि वेंदो उहो हूंदो साफ़िलुनि, साफ़िलुनि, हेठि हले वियो। ऐं असल क़ुर पाक में किथे आयो आहे? साफ़िलीन, माना ही जमा आहे साफ़िलुनि जो। जेको हेठि वेंदो, अलाह पाक चए थो त ही जेके हेठि दर्जे में वेंदा, असफल मिन नार, उहे साफ़िल आहिनि। सॉरी, वलन तजिद लहुम नसीरा। ऐं केॾी ही लफ़्ज़ जेके आहिनि तमामु, लफ़्ज़नि जी माना अहमियत आहे लफ़्ज़नि जी क़ुर पाक में। लन माना हरगिज़ न, अलाह पाक चए थो ऐं हरगिज़ न तूं लहंदे उन्हनि जो, लहम लाइ थींदो आहे, असां चऊं था त हुननि लाइ, या असां चवंदासीं सिंधी में उन्हनि जो। नसीरा, को मददगार, को मददगार, कोई बि। नसीरन, ही हिकिड़ो असां ॿियो लफ़्ज़ पढ़ी आया आहियूं त ही अनार बि इस्म आहे, अल असफल अल मुनाफ़िकीन अदर्क, हीअ इस्मनि, ही बि इस्म आहे नसीरन। हिननि अल वारनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हिननि इस्मनि ऐं हिननि में कहिड़ो फ़र्क़ु आहे?
उनमें इनमें तनवीन आहे साईं। हाँ, तनवीन में साईं असां चवंदा आहियूं नसीर, माना कॉमन नाउन, ऐं हिन में छा थींदो द, नसीरा। द माना प्रॉपर नाउन कोई बि, ठीकु आहे। अन्नार, अल असफल, अल मुनाफिकीन, अदर्क माना पर्टिकुलर उहे माण्हू प्रॉपर। नसीर काई बि फतह, काई बि फतह न लहंदे हुननि लाइ, चाहे अलाह जी हुजे चाहे कंहिं ॿिए जी हुजे, काई फतह बि। त हिन खे असां चवंदा आहियूं नकिरा, हिनखे छा चवंदा आहियूं, जे कॉमन नाउन चइबो आहे अंग्रेज़ी में इस्म आम, इस्म आम चवंदा आहियूं सिंधी में, उनखे असां अरबी में छा चवंदासीं, नकिरा, नकिरा। ऐं हिननि खे छा चवंदा आहियूं, मारिफा, मारफा। मारिफा। ही मारिफा हूंदा आहिनि, ही नकिरा हूंदा आहिनि। बहरहाल उन खां पोइ अदर्क माना द डेप्थ्स, उन्हनि में हूंदा, हेठि उन्हनि में सफ़ा। इदराक न चवंदा आहियूं, उहो अलॻि आहे भई, बहरहाल द लोएस्ट, इदराक माना इदराक न थींदो, अदर्क थींदो, मुंहिंजे ख़ाली जमा आहे हुनजो, द लोएस्ट इदराक, अदर्क इदराक। अल असफल, अल असफलीन। हाणे हिन ऐं हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे, आहे त ॻाल्हि साॻी, साफ़िलुन थींदो साफ़िलीन, ऐं ही अल असफल अल असफलीन, हिननि हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे, फ़क़ति हिकिड़ो फ़र्क़ु आहे, ॻाल्हि साॻी आहे। हे हिकु आहिनि, हे घणा, हे बि हिकु, हे घणा, हिन हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे ॻाल्हि कईसीं, साहब माना हिकिड़ो ताईं जमा में प्लूरल, पर हाणे प्लूरल साईं ॿियो ड्यूअल थींदो न साईं, न, हिकिड़ो सही ड्यूअल सही, थींदो न न न न न, हे हिकिड़ो सिंगल आहे न साईं, ठीकु आहे, हा। हे उन्ना तनवीन, इन जो ही जमाव आहे, ऐं ही बि हिकिड़े जे लाइ आहे, ऐं ही उनजो जमाव आहे। पर हिननि में शुरू में कहिड़ी ॻाल्हि आई आहे जेके हिन खां फ़र्क़ु थी करे। साईं उहो थियो प्रॉपर नाउन, एग्ज़ैक्टली, वो जमा में थी वियो। ही जमा में थी वियो, ही सिंगल में थी वियो। जॾहिं सिंगल में अल आहे त प्लूरल में बि अल आई, हिन में सिंगल में बि अल कोन्हे त हिन में बि अल कोन आई। ही नकिरा सिंगुलर नाउन, नकिरा आहे सिंगल, ठीकु आहे, ऐं ही नकिरा जो ई जमा आहे, हे बि नकिरा आहे जमा, पर माना ही नकिरा आहे ऐं ही हुनजो जमा आहे। ऐं हिते ही प्रॉपर नाउन आहे, उन्हनि जो जंहिं जमा थींदो वरी हुन सां अल ईंदो। ही मारिफ़ आहे, ही बि मारिफ़ आहे, ऐं ही नकिरा आहिनि, माना साफ़िलीन माना के बि, पर हे असफलीन उहे जेके ख़ासि उहे आहिनि असफलीन, इहो फ़र्क़ु आहे। हे नकिरा, हे ही छा थींदासीं अरबी में, मारिफ़ा, ही छा थींदा नकिरा, ही मारिफ़ा, ठीकु आहे। हलो हाणे क़ुर पाक जी सूरह अतीन आहे 95 नंबर, त मां घणो पढ़ंदा आहियूं असां, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, अल्लाह पाक इंसान खे ख़लक़ियो आहे छा, बेशक, ल माना तहक़ीक़, कद माना बेशक, ॿ दफ़ा तहक़ीक़, ख़लक़ना असां ख़लक़ियो आहे इंसान खे, फी माना मंझा, अहसन बहितरीन, तक़वीम माना सूरत वग़ैरह जेको बि हुजे बहितरीन तरीक़े सां। चौथी नंबर आयत अतीन जी, जॾहिं त 5 नंबर में आयत चए थो पियो, थुम रददनाहु, पोइ रददना, उन्हनि खे मोटायोसीं काॾे, असफल साफ़िलीन, उनजा गुनाह, उनजो इनकारक, उनजा ज़िद, असफल माना हेठे तरे में, उते वञी रहनि था पिया साफ़िलीन, उतां जा हेठाईअनि में। रददनाहु हीअं लिखियो पियो आहे, किथे हीअं लिखियो पियो हूंदो आहे, ठीकु आहे। रददना जेकॾहिं अलिफ गॾाईंदव त ना हीअं थींदी नूह सां, नून हा अलॻि आहे हो, हे त ठीकु आहे, पर जे हू गॾाईंदव त हिन में जेको आहे इंडो पाक में रदद ना हीअं लिखियो पियो, हालांकि हिनखे असां ना नथा पढ़ी सघूं, इहो हीअं हुजणु खपे जो मदीना मुसफ़ में अल इंसान, हे ॿियो मिसाल हिते अल इंसान, अलिफ हीअं आयो आहे त इंसान ई पढ़िबो, पर हिन में जीअं हीअं लिखंदा न मथां खंजरिया ॾेई करे, इन में हक़ीक़त इहा आहे त माना सीन न आहे पढ़णो, पर असां पढ़ंदा आहियूं। ऐं हिते हिननि कीअं क्लियर कयो आहे मदीना मुसफ़ में, अल इन स ते खंजरिया कोन्हे, अॻे आहे सा इंसान, ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। चलो हाणे आयत ते अचो था, इहे काफ़ी शयूं थी वियूं, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, 46
असांखे केसि ताईं पढ़णो आहे? चलूं था हलो, ॻाल्हि आहे त सम्झण जूं शयूं आहिनि न इहे। हाणे आहे त अचे थी 166 इल लज़ीन, पर उहे माण्हू, हाणे जेका ॻाल्हि थी चुकी असफल साफ़िलीन हेठि हूंदा उन में, हाणे अलाह पाक ॿी ॻाल्हि थो करे, पर उहे माण्हू इल लज़ीन, सभु पर इला माना पर, अलज़ीन उहे माण्हू ताबू जिन तौबा कई, भला मुनाफ़िक हुया पर जेकॾहिं सम्झ में ॻाल्हि अची वञे ऐं तौबा करे छॾियूं त पोइ असलहू, ऐं पाण खे सुधारियो, वातसमू बिल्लाह, ऐं मज़बूत वरताऊं अल्लाह, ऐं बिल्लाह माना अल्लाह सां न थींदो, बिल्लाह माना अल्लाह खे या अल्लाह जे दीन खे या अल्लाह जे हुकुमनि खे, अख़लसू, ऐं ख़ालिस कयाऊं दीन हुम, पंहिंजो दीन। हाणे माना ॿियूं ॻाल्हियूं छॾियूं, ईअं बि एतिराज़ न कंदासीं, ॿिए नबियुनि में न मञींदासीं, निमाज़ बि सुस्ती सां पिया पढ़ंदासीं, ऐं ईअं ई थियो हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे विसाल मुबारक खां पोइ जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं ख़लीफ़ा थिया त माण्हुनि बग़ावतूं कयूं कबीलनि जे कबीलनि, छा पिया चवनि, भई निमाज़ पढ़ंदा आहियूं, ज़कात न ॾींदासीं, न, इहो दीन ख़ालिस न आहे, जेके अलाह जा हुकुम आहिनि सभु पूरा करणा। त अख़लसू दीन हुम माना हुननि जो न पंहिंजो दीन थींदो न, लिल्लाह अलाह कारण, माना ख़ालिस शइ कंहिंजे लाइ करणी आहे? अलाह जे लाइ, दीन तॾहिं ख़ालिस थींदो न। हाणे हिते छा पढ़िबो, हिनखे ही कीअं पढ़िबो, कोई से पढ़ी ॿुधाईंदो ही कीअं पढ़िबो? क़ुरान पाक जी हीअ लफ़्ज़ कीअं पढ़िबो? क़ुरान आहे न, सिखूं था। फउलाइक, वाव न पढ़िबो सी, हा बिल्कुलु ईअं सही था चयो, ऊ न, लाइक, ऊ न चइबो, लाइक, हा, लाइक, माल मोमिनीन, मा माना असां टेस्ट जेको इहो एक्सरसाइज कईसीं हुन ते पंहिंजे ग्रुप ते, मा माना 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 गॾु असां सां, म इया गॾु मूंसां, म अकुम गॾु तव्हां सां, म अक गॾु तोसां, मा माना गॾु, गॾु मोमिनीन सां, गॾु मोमिनीन सां। पोइ जिन, हाणे कीअं लफ़्ज़ ठहे थो, तर्जुमो ठहे थो साईं, हाणे ॾिसो कोई साईं तर्जुमो पढ़ंदो हाणे हिन जो पूरो इहो इलाह खां वठी हेसि ताईं सॼो इहो। हाणे ॾिसो मुनाफ़िक़नि जी ॻाल्हि हले पई न, उहे तरे में हूंदा, निमाज़ बि सही नथा पढ़नि, छो माण्हुनि खे ॾेखारण लाइ, पर खां पोइ छा आहे, अलाह पाक थो चए ही, पर उहे माण्हू जिन तौबा कई ऐं पाण सुधारियो ऐं मज़बूत वरितऊं अलाह जे दीन खे ऐं ख़ालिस कयऊं पंहिंजो दीन, यानी हुकुम या इबादत खे अलाह लाइ, पोइ उहे माण्हू ई गॾु आहिनि मोमिननि सां, ऐं सिघो ई ॾींदो अलाह मोमिननि खे अजुर वॾो। अजर वॾो, माना उहे हाणे मोमिननि सां गॾु आहिनि, पहिरियों न हुया। ॻाल्हि मतिलबु ठहे थो साईं आयत में न, क़ुरान पाक जा कहिड़ा चिटा लफ़्ज़, ऐं सिघो ई ॾींदो अलाह मोमिननि खे अजूरो, ईअं न त हुननि खे, पोइ जॾहिं मोमिननि सां गॾु आहिनि त मोमिननि खे अजूरो ॾींदो, माना सभिनी हुननि खे बि मिलंदो। सुभान अल्लाह। अल मोमिनीन, ही नकिरा आहे या मारिफ़ आहे? मारिफ़ा मारिफ़ा साईं, अल मारिफ़ा, मोमिनीन वर ॿीहर वियो आहे, अल्लज़ीन, हिनखे छॾियूं था फ़िलहाल बियो, अज़ीमन, ही नकिरा आहे या मारिफ़ आहे? नकरा साईं, इहो नकिरा थींदो, तनवीन आई नकिरा थी वियो, अल आयो मारिफ़ा थी वियो। ठीकु, हाणे अॻिते था हलूं आयत खे, हीअ ज़बरदस्त आयत, आयत नंबर 177 टाइम बि असांजो थियण वारो आहे। अलाह हिन में लिखियल आहे कंहिंखे सज़ा नथो ॾियणु, चाहे तर्जुमे में ॾिसंदासीं न, पर हक़ीक़त में हिन जो असां, ही त क़ुरान पाक न आहे, इहे असां पंहिंजे सम्झण लाइ लिखियो आहे, माना अलाह हरूभरू कंहिंखे सज़ा ॾियणु नथो चाहे। अलाह जी पहिरीं डेफिनेशन राहिमीन, रहम करण वारो, मफ़रत करण वारो, अलाह रहमान और रहीम। अलम शरीफ़ ॾिसो न, अलाह जी तारीफ़ कीअं थी थिए, अल्हम्दुलिल्लाह, हुन जी तारीफ़ माना सुबुह शुक्र ऐं तारीफ़ूं आहिनि कंहिंजूं, अल्हम्दुलिल्लाह अलाह लाइ आहिनि,
भई अलाह आहे केरु जंहिंजे लाइ इहे तारीफ़ूं? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, उहो रब आहे आलमीन जो। अच्छा उहो रब आहे आलमीन जो, उहो आहे, रब त आहे त थियो, पर पोइ वरी छा? रहमान रहीम, पहिरीं तारीफ़ कराई रहमान। रहमान ते काफ़रनि खे एतिरा, इहो रहमान वरी छा आहे? सूर रहमान अची वई, हलो ॿुधो अर रहमान इहो अथव। पोइ त कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि जो नाशुक्री कंदो? ही सभु रहमान जे ख़ल्क़ शयूं तव्हां हिन में इंजॉय कयो था पिया, खाधा खाधा, सिहत त अकुल अथव, जंहिंसां इनकार था कयो क़ुर जो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, इहो बि अलाह जी नेमत अथव, हुनखे तव्हां ग़लति इस्तेमालु था कयो। पोइ अलाह आहे छा? और रहमान और रहीम। अच्छा वरी अॻिते हली थी मालिक यौमिद्दीन। हाणे रहमान रहीम त आहे, हिते रहमत त इंजॉय कयो था पिया, पर हुनखे फॉलो बि करिणो हुनजे हुकुमनि ते, न त पोइ मालिक यौमिद्दीन, आख़िरत जो बि मालिक उहो आहे, पोइ हिसाब बि थींदो। पोइ अचे इहा कर न ॿुधो इहा कर, अलाह साईं तुंहिंजी इबादत कयूं था, फ़क़ति तुंहिंजी, तोखे ई सॼूं था पिया। अलाह पोइ चयो अलाह जे चवंदो तूं छा खपई? इहदिन सिरातल मुस्तक़ीम, पोइ अलाह हिदायत ॾे सिधे रस्ते ते। सिधे रस्ते हिदायत मिली वई त पोइ बाक़ी छा रहियो? पोइ सौफ़ इहो पोइ हिन में अची वेंदासीं न इंशा ताला, सौफ़ युतिल्लाहुल मुमिनीन अजरन अज़ीमा, पोइ इंशा ताला अजर अज़ीम, आमीन या रब्बल आलमीन, अल्लाह जअलना मिनहुम, उन्हनि मूं कंदासीं इंशा ताला। अल्लाह पाक फरमाए थो पियो मा यफ़अल, अल्लाहु अकबर, कमाल जी आयत आहे 147 माण्हू यादि करे छॾी आहे। मा यफ़अलुल्लाहु, छा कंदो अलाह, बिअज़ाबिकुम, तव्हांखे, कुम माना तव्हां, यानी कहिड़ी ज़रूरत पई आहे अलाह खे जो अज़ाब करे तव्हांखे? इन शकरतुम व आमनतुम, ॿ ॻाल्हियूं आहिनि। इन माना जेकॾहिं इहो शर्त आहे, इन शकरतुम, जेकॾहिं तव्हां शुकुर कयो, व आमनतुम, ऐं ईमान आणींदव, या ईमान आणियो या ईमान आंदो तव्हां या ईमान आणियो, ईअं सभु माना निकिरंदियूं। वकान अल्लाह शाकिरन अलीमा, ऐं अलाह आहे शाकिर, चइबो आहे शुक्रगुज़ार। अलाह माण्हुनि जो शुक्रगुज़ार आहे जो तव्हां जेको आहे ईमान आंदो, अलाह खे कहिड़ी परवाह आहे। इन जो लफ़्ज़ जेको मुफ़सरनि लिखियो आहे, क़दुरदान, शाकिर हूंदो आहे शुकुर कंदो न, शुकुर बि थींदो आहे कंहिं शइ जो क़दुरु करणु, माना नेमत आहे न, असां हुनजो क़दुरु कंदा आहियूं। खाधो आहे खाईंदा आहियूं, अधु प्लेट शादियुनि में किथे बचाए छॾींदा आहियूं, ख़ुदा जो ख़ौफ़ करणु खपे। अॼु खां पोइ असां शादियुनि में किथे बि दावतुनि में न पंहिंजी प्लेट खाधे जी भरे न खणूं, जेसि ताईं पक न हुजे त इन जी सॼी रस जेको प्लेट में पियो आहे सभु असां इहो खाईंदासीं। पाणी जूं बोतलूं मस्जिद में रमज़ान करीम में ख़ासि तौर ते तरावियनि में हेॾे अधु बोतलूं वॉलंटियर पिया खणंदा वरिता आहिनि, सभु रिसाइकिल कंदा आहिनि, जॾहिं न कम अज़ कम को 200 लीटर पाणी जो जेको ज़ाया हूंदो आहे थी। इहा नेमत जो शुकुरु कोन्हे, भले तव्हां रोज़ो रखियो हुजे, इहा वॾी नाशुक्री आहे। ऐं प्लेट में बचाए माण्हू खाधो थो रखे, अधु प्लेट बची पई आहे खाधे जी, भई ख़ुदा जाम ॾिनो आहे, एॾी खणण जी ज़रूरत कहिड़ी आहे जो हुन में हिकिड़ी ज़रड़ो पटाटो बि हुन में बची पवे? अलाह ॾाढी नाशुक्री आई आहे। खाधो बचाइणु, खाधो उछलणु, उहो सभु ज़ाया पियो थो थिए, असां हथ सां उहो ज़ाया कयूं था पिया, वॾी ख़ुदा जी नाशुक्री आहे पंहिंजे सिहत जी ऐं खाधे जी। सिहत ॾींदा असांखे, खाऊं न या ख़तमु कयूं न, या त न खाओ खणो। छा कंदो अलाह? अलाह अकबर, तव्हांखे अज़ाब ॾेई, तव्हांखे थो चए, माना मुखातिबु अलाह तव्हां सां, ईअं असां जेको पढ़े हुन सां मुखातिबु तव्हां सां। कान अलाह शाकिर में आहे अलाह क़दरदान ॼाणींदड़, ला युहिब्बुल्लाह। हाणे हिते अची लफ़्ज़ अची त 6हों सिपारो थो शुरू थिए, इनशाला हिनखे पोइ ॾिसंदासीं त अॻिते खणी सां पढ़ंदासीं। पोइ बहरहाल हिते हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त अरकू अल हादी वल इशरून, इशरून चइबो आहे 20 खे, हादी 1, त घणा थिया आहे 21 रुकू कान थियो 21। इन में छा आहे? यस्तमिर, जारी आहे, इस्तमरारी न ॿुधो, माज़ी इस्तमरारी तव्हां सिंधी में ॿुधो हूंदो, इस्तमरारी माना जारी हुजणु, मादी में माना जारी हुयो, मां कमु कयां पियो, मां पढ़ंदो हुयुसि 8 क्लास में, कॉलेज में, यूनिवर्सिटी में, मां इहो कमु हलंदो हुयो, 2-3 साल पढ़ियुमि यको, मादी इस्तमरारी। हाणे थो चए जारी आहे, रुकू अञा 20 ख़तमु, 21 जेको आहे ही ख़तमु न थियो आहे, अञा आहे, पर थिए छा थो, तव्हां थोरो हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॾिसिजो, हीअ
सूरत नसा जी असां पढ़ूं था पिया, हीअ पर्पल में छो आहे? छो जो फेमिनिन जे करे न असां इहो रंग रखियो आहे। आयतूं हिन में आहिनि, माना जेको आहे पहिरियों इहो ॾिसजे त 1 खां 23 ताईं टोटल आयतूं घणियूं आहिनि? 176। इहे सिपारो हुयो जुज़ुर राबियो, माना चोथों सिपारो, 4 न चोथों। रुबो माना 4, राबियो माना चोथों। चोथों सिपारो कहिड़ो हुयो? लन तनालू। इन में 3 खां मथे तक़रीबन रुकू हुया, 3 नंबर रुकूअ ताईं, सॉरी 3 रुकूअ ताईं आई, थोरो कुझु आयतूं हुयूं। पोइ असांजो 24 नंबर जॾहिं आयत शुरू थी 147 ताईं, जेको हाणे असां पूरी कई सही आहे 147, इहो कहिड़ो जुज़ हुयो? अलखामिस, 5 या 5? पंजूं। 5। खामिस, खा जंहिंमें अलिफ ईंदो न त उहो 5 थी वेंदो। खुम्स थींदो आहे 5। रुब माना 4, खामिस माना 5, सिपारो हुयो 5। इन में असां 21 ऐं प्लस, माना हिन में 21 जो असां कुझु आयतूं पढ़ियूं आहिनि। पूरो कोन थियो आहे हिकु रुकू, 21 जो असां कुझु आयतूं पढ़ियूंसीं। त हाणे अचे थी, इहो हुयो मौसनात सिपारो जुज़। हाणे 148 आयत ते जॾहिं वेंदासीं 176 ताईं, इहो हूंदो अजुज़ सादिस, माना सिपारो 6। इन में असांजो 24 नंबर जॾहिं रुकू ईंदो त माना इहो सिपारो पूरो थींदो। न, सूरत में पूरी थी वेंदी आहे, सिपारो पूरो थिए न थिए, पर सूरत निसा पूरी थी वेंदी। 24 में रुकू आहिनि, माना ठीकु। इहो कहिड़ो सिपारो हाणे शुरू थींदो? ला इहो बि ला। माना हिन में जॾहिं असां ॾिठो आहे त हीउ जेको रुकू एक्चुअली 147 वारो जेको रुकू आहे उहो 21 नंबर आहे। इहो माना अॻिते हले थो 148 में भले वेंदो। मन में 148 शुरू थींदी हिन 6 नंबर सिपारे में, पर हीउ जेको रुकू आहे इहो 21 हिन ॿिन्ही सिपारनि में आहे, है न। ही टपी हिन में, ही हिन में थो वञे अलमुसनात खां हेॾे। हाणे ही 142 खां 152 ताईं आयतूं आहिनि न असांजूं, उहे छा आहे? उहे हिन रुकू में आहिनि। 142 खां शुरू कयोसीं 152 ताईं। त 147 ते वल मोसनात ते इहो जुज़ अल ख़ामिस हुना हिते पूरो थियो, माना मुकमिल थियो 5 जुज़ हिते। ऐं 148 जेका आयत अचे थी पई, उते ही जुज़ शुरू थियो, यब्द उल जुज़ शुरू थिए थो 6 जुज़ हितां 148। इंशाअल्लाह ताला हिनखे असां पोइ नेक्स्ट क्लास में ॾिसंदासीं। ठीकु थियो? त असां पंहिंजो फेसबुक जी रिकॉर्डिंग पूरी था कयूं। साईं दुआ घुरूं त पोइ तव्हांखे बिस्मिल्लाह रहमान रहीम हिनखे पहिरियों लिंक नेक्स्ट टाइम स्टॉप लाइव स्ट्रीम ऐं हिते रिकॉर्डिंग बि स्टॉप।